बकौल उस्ताद बुखारी जे मौत को मसलो ना आहे। उस्ताद बुखारी हिन दुनिया में जीअण वारी जंग आ। जी नाज़रीन, करमपुर मावा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त करमपुर भरिसां तालुके ठुल जे ॻोठ हमज़ो जांगवाणी रहवासी नौजवान ग़रीब पोरियत मोहम्मद मुरीद जांगवाणी ब्लड कैंसर जे मुर्ज़ी मर्ज़ में मुब्तला थी वियो आहे। जी नाज़रीन, अवां सां करमपुर मां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां तालुके ठुल जे ॻोठ हमज़ो जांगवाणी रहवासी नौजवान ग़रीब पोरियत मोहम्मद मुरीद जांगवाणी ब्लड कैंसर जे मुर्ज़ी मर्ज़ में मुब्तला थी वियो आहे। नौजवान जी बीमारी सबबि संदसि ख़ानदान फाका कशी ते मजबूर थी वियो आहे। बीमार जे वारसनि मीडिया आगाह त्याईंदे चयो त घर जे सभु पूंजी तक़रीबन 6 लख रुपया नौजवान जे इलाज ते लाहे चुका आहियूं। वधीक इलाज लाइ पैसा न आहिनि। वस वारा अॻिते अची नौजवान जे इलाज लाइ ख़ुदा रा मदद कनि। मुंहिंजो वधीक चवणो हो त हिन वक़्तु नौजवान जो लाड़काणे अस्पताल मां इलाज हली रहियो आहे। इलाज लाइ हर दफ़े नौजवान ते 20 खां 30 हज़ार रुपया ख़र्चु अचे थो। ख़ुदा रा हुकूमत सिंध ऐं वस वारा असांजे बीमार नौजवान जे इलाज लाइ असां सां मदद कनि। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां तालुके ठुल जे ॻोठ हमज़ो जांगवाणी रहवासी नौजवान ग़रीब पोरियत मोहम्मद मुरीद जांगवाणी ब्लड कैंसर जे मुर्ज़ी मर्ज़ में मुब्तला थी वियो आहे। हर वक़्तु अपडेट रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।